जमहूरियत शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की हयाती अवामी सियासत अवाम के हक़न ख़ातिर जाखोण जो अणखुट दास्तान है। संदसि सियासी सफ़र और ज़ाती ज़िंदगी बाबत ॾिसूं था सेठा जमा धरती टीवी न्यूज़ के रिपोर्टर आशिक हुसैन की ही रिपोर्ट। गंगा के मुल्क ला नेहरू खानदान जो वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पर सिंधु माथिरीअ जे लाड़काणे साहस बाणे ज़िले जे भुट्टनि जी भेट में शायदि ई कंहिं खानदान एतिरियूं कुर्बानियूं ॾेई सघंदो। भुट्टनि जी त कुर्बानियुनि जा अंदाज़ ई निराला आहिनि, जिन पंहिंजो सभु कुझु ऐं पंहिंजा सिर ख़ुशीअ सां मज़लूम अवाम जे हक़नि लाइ घोरे छॾिया ऐं खिलंदे खिलंदे पंहिंजे मौत खे सीने सां लॻायो। 27 दिसंबर 2007 पाकिस्तान जी अवाम लाइ कारो ॾींहुं आहे। उन ॾींहुं ते पाकिस्तानी अवाम ख़ासि तौर ते सिंधु माथिरी जे ॾुखायल बेसहारा अवाम जी उम्मीदुनि जो क़त्लेआम कयो वियो। इहो ॾींहुं कंहिं हिकु इंसान जी शहादत जो न, पर करोड़े मारूड़नि जी दिलनि में समायल सपननि जो क़त्लेआम हो। उन ॾींहुं ते हिकु फ़लसफ़े हिकु नज़रे खे राति जे रहज़ननि मिटाइण जी कोशिशि कई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तलाश में इहा गोली तॾहिं खां हुई जॾहिं हिन पंहिंजे पीउ पारां यतीम कयल अवाम जी वारसी करण जो ऐलान कयो हो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिन ॾुखायल देश जे दर्दमंदनि खे सम्झंदड़ इहा अकेली राणी हुई जेका 100 सालनि खां पोइ सिंधु माथिरी में पैदा थी। शहीद राणी सदाईं हिन सोच ऐं जुस्तजो में रहंदी हुई त हिन मुल्क मां ॾुखनि खे कीअं निकाली ॾिजे ऐं मुरझायल माण्हुनि जे मुंहनि ते मुर्कुनि जा गुलाब कीअं मोटाइजनि। शहीद राणी खे हिकु त भुट्टे साहिब जहिड़े उस्ताद में मां पीउ जी शफ़क़त रही, गॾोगॾु महिराण जी राणी तवील तरसो आमिरत ख़िलाफ़ जेल नज़र बदियूं सख़्तियूं हुयूं, सदमा बर्दाश्त करे सियासत जे महराज ते पहुती। हिन सिंध जा शहीद राणी लाइ सुञाणप जूं के सरहदूं रहियूं न आहिनि। इहा मोहतरमा ई जंहिं लाइ एफिल टावर भरिसां वेही लुड़क लाड़जी रहिया, इहा मोहतरमा ई जंहिं लाइ न्यूयॉर्क, वाशिंगटन, दिल्ली, लंडन सूधो पूरी दुनिया में खेसि भेटा पेश कई वई। शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं तवील जलावतनी ख़त्म करे पंहिंजी धरतीअ ते आई हुई त हिन केतिरा ई भेरा चयो हो त मूंखे चांवरनि वारी धरतीअ जो हुगाव वरी नसीब थियो आहे। हिन जूअर ऐं बाजरीअ जो बि ज़िक्र पे कयो, हिन सिंधुअ जे पले तोड़े डंबरे जो बि ज़िक्र पे कयो, चांवर जी मानीअ ते मखण चाणनि जो ज़िक्र पे कयो ऐं मारी मलीर वारो ॾेख ॾियण ख़ातिर हिन अजरक बि अक्सर जाइन ते उॾियो ऐं हुन बदनसीब बिहाड़े ते जॾहिं किथे इस्पताल मां काठ जे ताबूत में चांवरनि जे हुगाव वारे देश में मच्छीअ वारे वास वारे पंहिंजी धरतीअ ॾांहुं वियो त इहो हर कंहिं ॾिठो हूंदो त हुन ताबूत मां फुलनि वारे अजरक जो पांड ॿाहिरि निकितल हो। आशिक हुसैन, धरती टीवी, सेठा। किसे बेनज़ीर फिर आना नहीं, लोका इश्क